नंढड़ा ॿार ऐं औरतुनि लाइ सख़्तु मना हुआ जेको ईंदो उनखे मोटायो ईंदो को ॾुख न करे ऐं जेकॾहिं पर्दे सां खां ईंदो त काथे राति रहंदो उनखां बहितर जीअं हुकुम थियो आहे इन हुकुम जी बजावरी कंदे अवां सभई अमल कयो इन ॻाल्हि ते बराए महिरबानी औरतूं ऐं नंढा ॿार नान जो ऐं उर्स मुबारक जो मौक़ो जेको आहे 29 ऐं 30 तारीख़ रबियुल अव्वल जी 29 ऐं 30 थींदो इंशाअल्लाह ताला अवां सभिनि लाइ जेकी हुकुम थियो आहे उन ते सभई अमल कयो सुभान दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यिल ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लायक जंहिंजो शान बेमिसाल जंहिं शान में को शरीक नाहे उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक उहो ही मालिक उहो ही खालिक उहो ही माबूद उहो ही मक़सूद जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमल सां पैदा कयो बेशुमार जंहिंजो को शुमार आहे बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान अल्लाह ताला कायनात के पैदा न करे। सरकार जी नबूवत अज़ आदम ता महबूबन ताईं
सब नबी यकसान, नबुवत में सब बराबर हैं, पर अफसीलत, शान, इज्जत, अजमत मुझे आका जी हर पैगंबर का आला है। इन्हीं ज़ात जे मुहाबे ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमज़ान मिलियो, रहमान मिलियो। कहीं भी बंदे खे सरकार खां अवल सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां बाद जो थी गुज़रियो खुदा जे शान जी ख़बर नहीं। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। ए माजा महबूब तो मोहम्मद खां बाद तो खां अवल ईसा खां बाद दुनिया में एतरी तो गुमराही ही तो को हक जो सूं न कोई। ये अल्लाह पाक असांजे मथा एहसान फरमायो, या ज़ात तो सां खे पई। दुनिया में तो जेके कुर्ब महबूबन जा थी गुज़रिया उन्हनि कुर्बन खां ख़ास मोमिन बख़ूबी वाक़ुफ़ आहे, पर वॾो करम सरकार मदीना दुनिया में कुर्ब जो कदम रखंदा विया। जाल हक वज़हकल बातिल, हक आयो बातिल भॻो। इन्नल बातिल कान ज़हूक़ा, बातिल जो भॼन आहे। अॼु बि अल्लाह जी वॾी महिरबानी ॾिसी रहिया हो ॾींहुं जुमे जो आहे, पर हक़ीक़तन ही अहिड़ा मौक़ा वॾनि प्रोग्रामनि ते थींदा आहिनि। ही सभु मिठे मालिक जी घुर्रा जंहिं अल्लाह तुंहिंजी दिलि में हक़ जो इरादो विझी तुंहिंजो रुख़ हिन पासे फेरायो। ॿारनि ते प्यादल हलंदे अचे अहिड़े मैदान में पता हो जंहिं मैदान में ईमानी दौलत अल्लाह जे वहदानत शान आहे। ये उहा महफ़िल आहे जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, कुरानी महफ़िल आहे। असांखे पंहिंजे मालिक में वॾी उमेद आहे। जीअं बच्चे खे पीउ दिलासो ॾींदो आहे, अहिड़ी तरह अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में गुनहगारनि खे दिलासो ॾिनो। ए गुनहगारो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत खां न असां इन वाइदे खे ॾिसी करे तसल्ला कयूं था। वॾी उमेद आहे मिठे मालिक में। ख़ाली आया हूं, झोलियूं ख़ाली आहिनि, पर वापसी ते इहे तुंहिंजूं झोलियूं मौला जे कर्म सां भरिजी। अॼु को बि बंदो हिन वक़्तु हिन महफ़िल में ख़ाली न मिली, छो त शैतान खे को वक़्तु मिलियो ई न आहे। हर तरफ़ खां हक़ जो नारो आहे, सलातो सलाम जो आवाज़ आहे, बख़्श जी तलबा, रब जे कर्म जी तलबा, फज़ल जी तलबा आहे।
जॾहिं त हर पासे खां हक़ जो आवाज़ उथी रहियो आहे शैतान खे कहिड़ी ताक़त आहे त दिलनि ते पहुची तोखे बरगलाए अॼु पक ॼाण तुंहिंजो शान सचनि मोमिननि मां आहे सचनि ईमान वारनि मंझां आहे ईमान वॾी अज़मत आहे वॾी दौलत आहे ईमान अवल अमल आखिर जे ईमान कामिल आहे त अमल क़बूल आहे ईमान में थोरी रंडक पइजी वई त अमल क़बूल न आहे ईमान ते मुफ़सरनि घणो कुझु ॿुधायो आहे फरमायो आहे पर कवि कौल इहो आहे त ईमान छा आहे मदीने वारे साईं जी मोहबत जान खां वधीक वालिदैन खां वधीक औलाद खां वधीक वन्नास अजमईन जेके बि काइनात में इंसान इन सभिनी खां वधीक ईमान मिलियो क़ुरान मिलियो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन ए मुंहिंजा महबूब हे किताब तुंहिंजे मथां मां अहिड़ो करम भरियो नाज़िल कयो आहे जंहिंमें हर शइ जो बयानु आहे हर शइ जो इल्मु आहे पुछंदा वञो क़ुरान ॿुधाईंदो इन मां पतो पियो त मदीने वारे साईं खे अल्लाह पाक इहो इल्मु क़ुरान पाक जो अता कयो आहे जेको थी गुज़रियो जो वक़्तु हली रहियो आहे जो वक़्तु क़यामत ईंदो इहो सारो इल्मु अल्लाह जी अता है जा अता मदीने वारे साईं ते सिर उहो दरूद फ़रिश्ता पहुचाइनि था ॿिया उहे आहिनि जिन जी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक पंहिंजे वालदैन खां वधीक पंहिंजे औलाद खां वधीक हर इंसान खां वधीक केरु बि आहे किथे बि आहे उहो दरूद सां ॿुधो बि था उन खे सुञाणो बि था पिया अव्हां ख़ुशि नसीब आहियो अॼु अव्हांजो दरूद मदीने वारो साईं ॿुधी रहियो आहे अॼु महबूबनि खे ख़ुशी आहे जिन खां अॼु न बि ख़ुशि आहे त क़यामत में दिलि पर असांखे ख़ुशि हो हिकु मर्तबो बुलंद आवाज़ सां सही अक़ीदे सां सरकार मदीना ते दरूद शरीफ़ मोकिलियो अॼु ॿुधणु तव्हांजो कमु त तव्हांजे मथां 10 रहमतूं मोकिलणो अलाह जो कमु आहे बुलंद आवाज़ सां वॾे जोश सां वॾे प्यार सां वॾी मोहबत सां वॾी निस्बत सां जुम्मे जो आम अखबारनि में ऐलाननि में अॼु रबिउल अव्वल जी पहिरीं तारीख़ आहे पहिरीं तारीख़ आहे 29 तारीख़ बि जुम्मो थींदो असांजो सालियानो मौक़ो हर साल जेको महफ़िल मीलाद थींदो रहियो आहे आख़िरी जुमे छंछर ते त 29 ऐं 30 इहे ॿई ॾिहाड़ा मीलाद में शामिल आहिनि जुमे जो ॾिहाड़ो ऐं छंछर जो ॾिहाड़ो अल्लाह पाक हर मोमिन खे महबूबनि जो मीलाद नसीब दुनिया जूं ख़ुशियूं अल्लाह पाक तोखे केतिरियूं अदा करे धन दौलत माल मिल्कियत सोन चांदी सोन जा खज़ाना चांदनि जा खज़ाना दुनिया जा खज़ाना तुंहिंजा भरपूर हुजनि पर इन्हनि जी मोहबत इन्हनि जो प्यारो धप बिल्कुलु घटि आहे महबूबनि जे आमद वारे ॾींहं जो प्यार अञा लख दफ़ा वधीक आहे अॼु अहिड़नि मौक़नि में माज़ बंदा
थी सके तो शैतान जी हरकत है छाजे लाइ वल असर असर चइबो ज़माने खे ए मजा मोहब्बतुनि जे आमद वारे ज़माने जो कसम तुम तशरीफ वारे ज़माने जो कसम इन्नल इंसान लफ़ी खुसर इंसान बेशक खसारे में आ यानी पतो पियो त हर इंसान वापारी आ ताजिर आ इंसान जा जेको जिस्म आहे इहो हिकु दुकान आहे अमल जेको आहे दुकान जो सौदो आहे जे उन दुकान में चङो सौदो आहे त ख़रीदार बि ख़ुदा आहे अज हिन वक्त तुझे जिस्म में वो सौदो अल्लाह पाक अता कयो आहे दुनिया जा सौदा उन्हनि जा मज़ा उन्हनि जा प्यार एक तरफ़ ऐं अॼो को प्यार अॼो को मज़ो अॼो की मोहब्बत लख मरतबा वधीक थी सके तो इन्हनि बंदन जेका महबूबनि जे मीलाद जा इनकारी आहिनि या दुनिया जे मसइलनि में अहिड़ा जकड़जी विया आहिनि निकिरी कोन सघनि था मीलाद ते को तवजो कोन्हे को ख़ुदा बहितर ॼाणे अञा कुझु ॿियो कुझु थियो हुजे इन जे लाइ अॼु तव्हांजे मथां अलाह जो वॾो करम आहे वॾी महिरबानी आहे महबूबनि जे आमन जी ख़ुशी क़ुरान पाक में साबित आहे क़ुरान पाक में साबित आहे जिन इहा ख़ुशी अता कई उन्हनि खे आख़िरत जी ख़ुशी मिलंदी इन आखिरत लाइ सरकार मदीना गदल दुआ घुरिया अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर या अल्लाह ए मालिक ए खालिक क़ब्ल मौत मुझा मौला मौत खां अॻु में माफ़ी मिले वला तो अज़बना बादल मौत मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचाए वला तो हासिबना यौमल क़यामत क़यामत जे यारे हिसाब किताब खां बचाए असांजे पलक में पाई कान्हे का त इन वक़्त अब मदीना वारे साईं दुआ घुरी आहे त इन क़यामत वारी ख़ुशी जेका मोमिन खे अता थींदी इहा ख़ुशी घटि आहे अॼोके ॾियार जी ख़ुशी लख मरतबा वधीक आज फकीर तव्हांखे बिल्कुल कलाम करीम साबित करे ॾेखारींदो त अॼोके ॾियारे महबूबनि जी आमन तशरीफ़ जी ख़ुशी असांजे लाइ वाजिब आहे फर्ज़ आहे जेको कंदो तुंहिंजो ईमान कामिल आहे जेको ॼाणी वाणी न कंदो तुंहिंजो को मुनाफ़िक़ आहे क़बूल क़बूल अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम के हुक्म तो फरमाए जे कंहिं घर वारे खे चइबो अदा तूं ॿुधा तूं चवें तूं सम्झाए ही मुंहिंजी आवाज़ तूं पहुचाए त अहिड़ी तरह मौला करीम फरमाए त मुंहिंजा महबूब हुकुम अल्लाह जो आहे पहचान वारो तूं मोहम्मद मुस्तफ़ा हुकुम जे अल्लाह जो ऐं उन हुकुम के मदीना वारो साईं पंहिंजी उम्मत ताईं पहुचाए छा न इहो हुकुम फ़ाइदे वारो दुआ कयो अल्लाह पाक असांजी आख़िरी ज़िंदगी बि इन हुकुम ते रहाए असांजा कदम साबित हुजनि कंहिं बि बातिल खे ताक़त न थी सघे जो असांजे कदम खे थेड़े या असांजो कदम वधे हक़ जे अॻिते वधे सभई चओ आमीन कुल ए मुझा हबीब फरमाए बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू ए मुझा महबूब मुझे फज़ल ऐं मुंहिंजी रहमत अव्हांखे जुगाए त ख़ुशी कयो ख़ुशि थियो छो हो ख़ैर
या खुशी यजमऊन जो तहां गड को था दुनिया दौलत माल मिलकत सोन चांदी इक़्तिदार नौकरन जा पैसा माल जा पैसा बनन जा पैसा या भी खुशी है या खुशी हिन खुशी जाड़ो कुछ भी ना है या है खुशी तो महबूबन जा आमन जी खुशी फल या फरहू अल्लाह जे फज़ल अल्लाह जी रहमत खुश तो अमा के जुगाए अमा के घुर्जे इन खुशी ते खुश थो ये उहा खुशी आ जो हर खुशी घटिया ये खुशी हर खुशी का खैर हो खैर मिम्मा यजमऊन जो तहां गड को था जो तहां गड को था केदी ना खुशी थी पर या खुशी घटिया जे वधिक है मुझे हबीब जी आमन तशरीफ वाली खुशी आ जेका हर खुशी का खैर है वधिक या खुशी अल्लाह पाक उन्होंने कहा कि जिनजो ईमान कामिल आहे जिनजो ईमान हक जे आॾो साबित आहे जिनके अल्लाह पाक ईमान वारी दौलत बख्शी आहे अल्लाह अल्लाह जिनजो ईमान जिनजी दिल ईमानी दौलत सां माला माल आहे उन्हीं खां पोइ वरी हुननि जो ॾाढो उन्हीं अमल ले आहे जेको अमल मदीने वारे साईं पंहिंजे ग़ुलाम खे ॾिसो त हिन जहिड़ो को बंदो आहे ही हाणे ॻाल्हियूं आहिनि ॿ अल्लाह जो फज़ल अल्लाह जी रहमत अल्लाह जो फज़ल अल्लाह जी रहमत छा कयो फल यफरहू खुश थियो नाराज़ न थियो सोचो नजर फेरायो अजे वो वक्त किनखे खुदा पंहिंजी कर्म वारी कचहरी में दाख़िल कियो शरीक है किनखे अल्लाह पाक बाज़ारनि जे चक्कर में शरीक है मुबारक उनखे है जिनखे अल्लाह पाक हक वारी कचहरी अता कई है जा कचहरी मदीने तैयबा में पहुंची रही है मदीना वारो साईं अल्लाह जी अता सां तुंहिंजे आवाज़ के ॿुधी रहियो आहे सलातो सलाम ॿुधी रहियो आहे तुंहिंजो ज़िक्र ॿुधी रहियो आहे ऐं तोखे सुञाणे बि रहियो आहे अल्लाह ताला फरमाए थो वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा ए माजा महबूब जा जान तोखे नहीं जो इल्म तोखे न हो असां तोखे सब ॼाणाए छॾियो छो वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा तुंहिंजे मथां में खुदा जो अज़ीम फज़ल आहे त पतो पियो त मदीना वारो साईं खुदा जो फज़ल आहे खुदा जी आला ऐं बाला नेमत बाकी रही रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ए मजा महबूब अल्लाह तोखे आलमीन ला रहमत करे मोकिलियो 18,000 जिन्स आहिनि मखलूक जूं 18,000 हिकु जिन्स ते अचो अरबन पदमन खां घणियूं मामूली हिकिड़ी किवली आहे उन किवली खे अख बि आहे भिरवा बि आहिनि वात बि आहे गिड़ी बि आहे मादो बि आहे खाइण जी शयूं खाईंदी रहे थी पई हेतिरी किवली केॾा न ख़ुदा उन खे उज़वा था कया आहिनि मिठा साईं त अहिड़ियूं जिन सां 18,000 आहिनि जिन जो महबूब साईं नबी थी आयो जाते खुदा जी खुदाई उते मुझे दिलबर जी मुस्तफाई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ए मजा हबीब मां अल्लाह तोखे आलमीन ला रहमत करे मोकिलियो त असांजो महबूब अल्लाह जो सचो नबी
खुदा जो फज़ल भी आहे तो खुदा जी रहमत भी आहे। हाणे पुछणो आहे क़ुरान करीम ख़ुद मुंहिंजा मौला इन तुंहिंजे फज़ल इन रहमत ते असां ख़ुशी कयूं या ग़म कयूं। क़ुरान फरमाए थो बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही व बिज़ालिका फ़लयफ़रहू। तव्हांखे घुर्जे इन मौक़नि ते मुंहिंजे फज़ल ते मुंहिंजी रहमत ते ख़ुशि थियो ख़ुशियूं कयो। ही सारो महीनो महबूबनि जी आमद जो तारीख़ पहिरीं खां वठी एॾी त ख़ुशी आहे, एॾी त ख़ुशी आहे। दुनिया जूं केतिरियूं बि ख़ुशियूं तोखे अता खुदा करे उनखे घणे अखियुनि जे साम्हूं बीहार, मगर हीअ ख़ुशी उन ख़ुशीअ खां लख मरतबा आला आहे। त हीअ ख़ुशी उन्हनि खे मिलंदी जंहिंजो ईमान कामिल आहे, जिनकी निस्बत छो त ईमान मुक़दमा अमल मुअखरा सवा ईमान जे अमल कारा तो ना है। ईमान ना है, ईमान में रंडका, ईमान में गड़बड़िया केॾो बि तूं अमल करे निमाज़ी बणिजी वञे, हाजी बणिजी वञे, गाज़ी थी वञे, केतिरा बि नेकी जा कम करे कुझु बि न आहे जे आहे त मदीना वारे साईं जी मोहबत में। हिकु प्यारे में प्यारो दोस्त दर ते अचे थो केॾी न ख़ुशी आहे। अदा फलाणो दोस्त मुंहिंजो आयो आहे, उन लाइ कुझु करिणो आहे। बाज़ार में वञी शइ ते नज़र पवई थी जेका पसंदि न कई थी उन खे वठी हाणे घर पहुचाए बीबी खे ॾे थो, तॾहिं खां ख़ूब ठाहे प्यार कर। मुंहिंजो प्यारो दोस्त अचे थो पियो, पर त सेठ साईं दोस्तनि जो बि दोस्त आहे, प्यारनि खां वधीक प्यारो आहे। जिथे ख़ुदा जी खुदाई आहे उते मुंहिंजे दिलबर जी मुस्तफ़ा। दुआ कयो असांजो वास्तो प्यारे नबी सां सही रहे, आमीन चओ, पुख़्तो रहे। का बि बातिल ताक़त असांजे कदम खे पोइते न करे, हेॾो बातिल ताक़त जो इशारो थींदो वञे, हेॾो हक़ जो करम पचंदो वञे, तुंहिंजो कदम अॻिते वधंदो वञे। चओ आमीन आमीन बिजाए सय्यदुल मुरसलीन। त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो फज़ल बि आहिनि, क़ुरान बि ख़ुदा जो फज़ल आहे, क़ुरान बि ख़ुदा जी रहमत आहे। पर किस्सो आहे महबूबनि जी आमद जो तशरीफ़ जो किस्सो आहे। दुनिया में अचे उम्मत लाइ दुआ, पर्दे में अचनि उम्मत लाइ दुआ, क़यामत जो ॾियारो थिए हर पैगंबर पंहिंजे लाइ दुआ घुरे। ही दिलबर अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े असांखे यादि करे, केॾी न ख़ैर पाई आहे। असां कहिड़ा न हज़ूर खे प्यारा आहियूं त तुंहिंजे मथां बि हक़ आहे। त हे महीनो अची वियो आहे, अॼु पहिरीं तारीख़ आहे, अॼु कदम रखो हक़ जी राह में, कदम रखो त तुंहिंजे कदम खे को हटाए न सघंदो इंशाअल्लाह। जेकॾहिं तवसल तुंहिंजो नबी सां सचो आहे त तुंहिंजो कदम पुख़्तो आहे, हित में पुख़्तो आहे त क़बर में पुख़्तो आहे त क़यामत में तुंहिंजो कदम पुख़्तो आहे। हिन अल्लाह जे फज़ल, अल्लाह जे फज़ल, अल्लाह जी अता लाइ हुकुम ख़ुशीअ जो फल यफ़रहू बिज़ालिका फल यफ़रहू। अव्हांखे जुगाए अव्हांखे घुर्जे त छा कयो, ख़ुशि थियो। मुंहिंजे नबी जी आमद वारे वक़्त खे ॾिसी ख़ुशि थियो, ख़ुशियूं कयो। अल्हम्दुलिल्लाह महीनो अची रहियो आहे, जलसा जुलूस निकिरंदा रहनि था पिया। कोटोलो काॾों हले थो, कोटोलो काॾों अॼु ॿुधी से ख़बर त ख़ैरपुर मीरस खां 60 गाॾियूं आयूं आहिनि, 60 गाॾियूं भरिजी आयूं आहिनि। इन्हनि जो दस्तूर आहे त पहिरीं रबियुल अव्वल ते उतां जो काफ़िलो निकिरंदो हो, एतिरियूं गाॾियूं या घटि वधि तव्हांजो हलंदे अचे
आख़िरी हेतिरा हूंदा हा दुआ घुरंदा हा नात थींदी रुकू क़ुरान पाक जो पढ़ियो वेंदो हथड़ा मथे खणी अल्लाह के ॿाॾाईंदा हा सरकार जो वास विझी दुआ घुरी हर को ॻोठ मोटी वेंदो हो अॼु उहे गाॾियूं पहुची रहियूं आहिनि इहा आहे मुहबत मदीने वारे साईं जी जो सारनि ते वेही सलात सलाम जो नारो हलंदो अचे थो हलंदो अचे थो हलंदो अचे थो उहो दरूद आहे जंहिंमें ला शरीक बि शरीक आहे जॾहिं अल्लाह ताला हिन दरूद में शरीक आहे त केॾी न फज़ीलत वारो दरूद इन जे लाइ मोमिनो हयातीअ ते भरोसो न मौत मथे जे मथां बीठो आगाह अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का पल की खबर नहीं ये वक्त अचण वारो आहे मथां ईंदड़ साल इहो मौक़ो तो असांखे न मिले अॼु मौक़ो मिली रहियो आहे तारीख़ पहिरीं रबियुल अव्वल जी आहे सॼो महीनो मीलाद ई मीलाद आहे घड़ी घड़ी मीलाद आहे मिंट मिंट में मीलाद आहे कलाक कलाक में मीलाद आहे ॾींहं जो मीलाद आहे रात जो मीलाद आहे जॾहिं दिलि घुरई त साईं जी ख़ुशी में कुझु करे वक़्त थी मां चवाई थो उमेद आहे इन कर्म जी मेहरबानी रात थींदई जे ॾींहं जो मीलाद कई रात जो कर्म थींदो रात जो मीलाद कई त ॾींहं जो कर्म थींदो मुंहिंजो ईमान आहे त को बि हिन दीदार खां ख़ाली न वेंदो सचाईअ सां कदम खणणु तुंहिंजो कमु सचाईअ सां यादि करणु कमु तुंहिंजो सचाई सां दरूद पढ़णु कमु तुंहिंजो त दीदार करणु अल्लाह जी अता सां मुंहिंजे दिलि में त सलाह कयो जेकॾहिं तव्हांखे सचाईअ सां मोहबत सचाई दिलि में आहे ऐं इहो मिलाव तव्हां कयो जे इहो कर्म न पहुचे त मूंखे ॾोरा इहो कर्म न पहुचे दीदार यार जो न कयो नीला मदीने जो न ॾिसो गुंबद खरा सही तरह तोखे नज़र में न अचे हिन आज़िज़ जे पोयों ॾिसो था हरम पाक तुर्कनि जे वक़्त जो ठहियलु आहे अल्लाह जे फज़ल सां इहो नक्शो असांखे कंहिं बि तरह मिली वियो तव्हांजो हिते पहुतो आहे तव्हांजा पोयों लॻल आहे उहो ई नक्शो आहे वेंदे दिलि ठरी पवंदई अॼु उहो साॻियो ई नक्शो आहे इंशा अल्लाह ताला जे इहो कर्म तोखे राति में न थियो त मूंखे ॾोरापो ॾे जे इहो कर्म तोखे ॾींहं में न थियो त मूंखे ॾोरापो ॾे इंशा अल्लाह ताला कदम खे वधाइणो तुंहिंजो कमु त कर्म करणु मददगार जो अल्लाह हाणे कलाम करीम मालूम थियो त अल्लाह जे फज़ल अल्लाह जी रहमत ख़ुशि थियो करा न थियो सराह थियो कर पंहिंजे खे मथे करे हलो अॼु जिन जा दुनिया में कर हेठि उते बि कर हेठि हूंदा अॼु दुनिया में जिन जा कर इश्क में मथे आहिनि इंशा अल्लाह ताला उते बि उनजा कर मथे हूंदा दोस्तों बरकत जो महीनो रहमत जो महीनो खुदा जे कर्म जो महीनो मालिक जे फल जो महीनो बख्शिश जो महीनो अल्लाह पाक पंहिंजे कलाम करीम में फरमाए थो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू मुंहिंजे फज़ल मुंहिंजी रहमत ते अव्हांखे जुगाए अव्हांखे घुर्जे त ख़ुशि थियो त ही महीनो ख़ुशीअ जो महीनो आहे ही महीनो मुर्कनि जो महीनो आहे कुरकनि जो न आहे हिकिड़े खे ख़ुदा कुरक नसीब कई आहे ॿियनि खे पारनि खे ख़ुदा मुर्क नसीब कई आहे यार जे शान खे ॿुधी मुर्को था इंशा अल्लाह अॼु तोखे मुर्क नसीब थी त क़यामत में त मुर्कंदे क़रीब जे क़दमनि ताईं पहुची
छो दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत का ख़र्च ॾियारे उहो उन सां गॾु अॼु तोखे जेकर दिलि सां मोहब्बत आहे इन वक़्तनि में इन घड़ीअ में इन झट में इन ॾियारनि में इन महीने में महबूबनि जो ख़ुशीअ जो वक़्तु तो मल्हायो उमेद आहे क़यामत जे ॾियारे तुंहिंजो कर्म मथे कुरान पाक में खुशी साबित फल यफरहू आए को हाफिज करो सिपारो उठा बशीर ना सिपारो लिख यारों सिपारो कुल बफज़लिल्लाह व बिरहमतिही फरमाइन त मुझे फजल मुझे रहमत वबरहमतिही फबिज़ालिक आंखे घुर्जे छा कयो यफरहू खुश थियो त हिन जहिड़ी बि ख़ुशी कान्हे का दुनिया जूं ख़ुशियूं अचणियूं वञणियूं दुनिया जूं ख़ुशियूं फना में ईंदियूं हे ख़ुशी बका आहे अॼु बि बका आहे त क़ब्र में बका आहे त क़यामत में बका आहे टे कंहिं अंदाज़ो लॻायो 60 गाॾियूं इन में भी के बंदा हूंदा न हूंदा इहा आहे नबी करीम जी मोहब्बत नबी जो इश्क इन्हनि जे कदम कदम में रहमत कदम कदम में बरकत कदम कदम में खुदा जो फज़ल कदम कदम में बख़्शिश इनके लेटर अॼु ई शफ़ाअत जो मिली वियो मोहब्बत मोहब्बत ना चीज के चीज कंदी आहे मोहब्बत उन्ही मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची नथो सघे छल ख़ुदा असां कहिड़ी मोहब्बत मां हिकिड़ो ढुकड़ो ॾियारे आमिर चओ ॿिया ढुक त घणा पीतासीं पर कुझु न थियो फ़ाइदो जे फ़ाइदो आहे सरकार जे इश्क जे प्याले मोहब्बत में फ़ाइदो आहे जेको अॼु तव्हांखे उहो प्यालो मिली रहियो आहे ज़ाहिर न तव्हांजे अखियुनि जाड़ो कुझु कोन्हे पर तव्हांजो दिलियूं अॼु इश्क सां नूर बणिजी वियूं आहिनि आबाद बणिजी वियूं आहिनि तव्हांजे दिलि मां ग़ैर निकिरी वियो आहे अॼु तव्हांजा समूरा अॻियां पोयां गुनाह ख़ुदा माफ़ करे फल यफरहू हुव खैर मिम्मा यजमऊन जो गॾु कयो था अव्हांखे इन जी ख़ुशी थी हासिल थिए मगर इहा ख़ुशी घटि आहे हीअ ख़ुशी खैर इन सभिनी खां वधीक मुस्लमान थी सघे त ॿियो शैतान बुरी बला आहे तव्हांखे मां अर्ज़ु कयुमि त अल्लाह पाक कसम थो खणे वल असर नमाज़ टे पारी खे बि चइबो आहे उन वक़्त खे बि चइबो आहे पर तफ़सीरुल बयान ॿिया तफ़सीर मोतबर लिखनि था त असर मां मुराद नबी पाक जी आमद वारो ज़मानो तुंहिंजे आमद वारे ज़माने जो कसम छो त हीउ ज़मानो ख़ैरुल क़ुरून हर ज़माने खां भलो नबी जो ज़मानो हर ज़माने खां प्यारो नबी जो ज़मानो हर ज़माने खां बरकतूं नबी जे ज़माने में आहिनि हे ज़मानो आहे जेको अल्लाह पाक तोखे नसीब कयो आहे ख़ुदा जो कुझु थी सघई वधीक तूं न करे त 5 गिलास शरबत जा ठाहे रस्ते वारनि खे प्यार तो मीलाद जे ख़ुदा ताक़त ॾेई अञा क़दम खे वधाईंदे त ख़ुदा बि तोखे वधाईंदो जे क़दम घटाईंदा पंहिंजी क़िस्मत खे चओ अल्लाह पाक सभु कुझु ॾिनो आहे उमेद आहे आशिक़ सुञो न आहे अरे सुञो उहो आहे जंहिंजी दिलि सरकार जे इश्क खां ख़ाली आहे जंहिंजी दिलि में नबी पाक जे इश्क जो रंग चढ़ियल आहे इश्क जो ठपो लॻल आहे हिन जहिड़ो को मानो आहे अल्लाह अल्लाह हीअ असांजो दोस्त हाजी वज़ीर अली वज़ीर मोहम्मद जेको 40 साल मदीने तैयबा में रहियो अॼु आयो पंहिंजे क़रीबनि जे घुमण जे लाइ पोइ तो बीमारी पइजी वई आहे हीउ ग़रीब हिते रहिजी वियो आहे कुझु अज़ीज़ ओॾे आहिनि
तैयार आहे वञण लाइ, वीज़ा बि लॻी वई आहे, पासपोर्ट बि आहे, पर हुकुम जो कानून उल्टो आहे। हक़ीक़त में अल्लाह पाक पंहिंजे कलाम में फरमाए थो, आयत कहिड़ी आहे बशी, वलो अन्नहुम, ॿुधो त अहिड़े वक़्त में हरम खे खोलियो या हरम खे बंदि कयो। वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं तुंहिंजी उम्मत मां को तुंहिंजो उम्मती पंहिंजे मथां ज़ुल्म करे वेहे, ज़्यादती करे वेहे, कसरत सां गुनाह करे, छा करे, जाऊक, तुंहिंजी बारगाह में हाज़िर थिए, तोॾे अचे, तुंहिंजे दर खां बि तोते सलाम पढ़े, पोइ उते बि सलाम पढ़ी फस्तगफिरुल्लाह, अल्लाह को माफ़ी जी तलब करे, माफ़ी जी तलब खां बाद में पोइ वस्तगफर लहुम रसूल, मुंहिंजो रसूल बि उन्हनि लाइ रहमत जी दुआ करे। त अर्ज़ुकुम वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ, पोइ अॻिते कीअं आहे, न मुंहिंजे रहमत ख़ुशि थियो, इहा कीअं आहे तव्हां, हाणे मुंहिंजी रहमत ख़ुशि थियो। दरुद पाक मुझे रहमत खुश दोस्तों, हिन पार जी केॾी बि तारीफ़ कयो, कम हक़ केरु बयानु करे सघे, जंहिंजो सना ख़ान ख़ुदावंद करीम, काइनात जो मालिक ख़ालिक, ही शान आहे। तव्हां ख़ुशि नसीब आहियो, उन पैगंबर जा उम्मती आहियो जो अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर अखियुनि मां बि ॻोढ़ा ॻाढ़ींदो, नफ़्सी नफ़्सी जी पुकार हूंदी, ऐं मुंहिंजो दिलबर ॻोढ़ा त ॻाढ़ींदो, पर दुआ इहा हूंदी, अल्लाहुम्मा उम्मती, अल्लाहुम्मा उम्मती, रोईंदा बि त दुआ बि घुरंदा। अल्लाह पाक अलीम बिज़ात सुदूर आहे, दिलनि जे बेदनि खे ॼाणे थो, तंहिंजे बावजूदि जिब्रील खे मोकिले थो त मुंहिंजे नबीअ खां पुछो छो थो रोए, छाजे करे रोए थो। जिब्रील आयो, साईं अल्लाह पाक दिलनि जे बेदनि खे ॼाणे थो, तूं त बाख़बर आहे, तंहिंजे बावजूदि बि तव्हां ॾे मोकिले अथई, त तुंहिंजे रोअण जो छा सबबु आहे, तुंहिंजे रोअण जो छा सबबु आहे। नबी अलैहिस्सलाम जी ज़ात पाक जे मथां आयत नाज़िल थी, इहा कहिड़ी आयत मशी वलसौफ युतीक रब्बुक फतरदा, वलसौफ युतीक रब्बुक फतरदा, करीब रब तोखे ॾींदो एतिरो त तूं राज़ी रहंदे। इन आयत जे नाज़िल थियण खां बाद मुंहिंजो साईं उथी बीठो, पाण कसम खणनि था, अल्लाह हिकु अल्लाह जो कसम खणी मां अर्ज़ु कयां थो, जेकॾहिं हिकिड़ो उम्मती मुंहिंजो जहन्नम में रहिजी वियो त मां राज़ी न रहंदी। केॾी हुज्जत आहे मिठे मालिक सां, इहा हुज्जत बि अल्लाह थो कराए, छो त मुंहिंजो साईं जो हर कौल, हर फरमान, हर
ॿुधाइण पंहिंजो इरादो न आहे खुदा जो ही हुकुम वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहय यूहा पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ मुंहिंजो नबी न ॻाल्हाईंदो आहे मगर वही जेको मोकिलियो वियो त नबी जो हर फरमान खुदा जो ही फरमान आहे खुदा जी हुकुम आहे इन जो इक़रार करणु रहमत आहे इनकार करणु गुनाह आहे तो इन्हीं वक्त में सरकार कसम खणी फरमायो आयत अहिड़ी वल सौफ योती रब को फतरदा करीब रब तो कदींदो एतिरो तो राज़ी रहंदे जेकॾहिं खुदा खे राज़ी करणो आहे त मुंहिंजो हिकिड़ो उम्मत बि जहन्नम में न उमेद आहे असां धड़का हूं धन जो धनार खबरदार आहे धन सलामत आहे धनार आरसिया नेंडरिया का बकरी गिदड़ खड़ी हो का बघड़ खड़ी हो को लोंबड़ो चोरायो इंशाअल्लाह असांजो उहो धनार आहे जो क़यामत जे ॾियारे हर नबी पंहिंजे लाइ रोईंदा हे रोई रोई मिठे रब खे राज़ी करे असांखे ॿांह खोले जन्नत में पहुचाए चओ आमीन हथ खणी चओ आमीन आमीन हिन माना या अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल फरमा मुंहिंजी दुआ क़बूल फरमा अॼु तव्हांजूं दुआऊं क़बूल आहिनि तव्हांजा अचण क़बूल आहिनि हिकिड़े अहिड़े वक़्त में ख़ुदा तोखे हिन हक़ वारी महफ़िल में घुरायो आहे छो त महीनो बि मीलाद जो सरकार जी आमन जो तशरीफ़ जो विलादत जो सुभान अल्लाह वरी ॿियो छा कुर्बा ॾींहुं बि जुमे जो ॾींहुं बि जुमे जो ॾींहुं बि फल यफ़रहु हुव ख़ैरु मिम्मा यजमऊन जो गॾु कयो था उन खे तव्हां ख़ुशी थी थिए इहा ख़ुशी घटि आहे इहा ख़ुशी आहे त मुंहिंजे हबीब महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी आमद जी या ख़ुशी अल्लाह पाक तव्हांखे नसीब कई आहे अॼु बि तव्हांजा चेहरा चिमकनि था क़यामत जे ॾींहुं बि चेहरा तव्हांजा चिमकंदा अदा चेहरो उन्हनि जो हूंदो जिन जी दिलि अॼु ऊंधी आहे जिन जी दिलि सही आहे रब जो करम बरसी रहियो आहे उते मुंहिंजा करम मथे ई मथे मुस्लमान दिलि नथी रहे दिलि घुरे थी पई त हिकिड़ो तव्हांखो वाइदो वठी सघे जेतिरे क़दुरु थी सघे हस्ब ताक़त हिन महीने में बहितर 12 तारीख़ जे 12 न थिए का बि तारीख़ तव्हां सरकार जी आमन जी ख़ुशी में कुझु न कुझु कयो न थिए घणो त 2 गिलास शरबत जा बि ग़रीब खे पीआरो तव्हांजो मीलाद अञा बि ॻाल्हि खे वधाईंदो त ख़ुदा तव्हांखे वधाईंदो जे खुटाईंदो पंहिंजी क़िस्मत खे चओ पंहिंजी क़िस्मत खे चओ अॼु अल्लाह जे फज़ल सां एतिरनि मां त दुआ घुराई आहे एतिरनि त माण्हुनि दुआ घुराई आहे जो उन्हनि दुआ घुरंदड़नि जे अखियुनि मां पाणी वहे पियो आमीन आमीन हले पई हिन वक़्तु मां मसइलनि खां फारिग थी निकिरी तव्हां सां मुलाक़ात करे हे साम्हूं 2 अल्फाज़ टूटा फूटा बयानु कया आहिनि जेको दुआ ई दुआ ई जेको अर्ज़ ई अर्ज़ आहे उमेद आहे मिठे मालिक में मालिक करीम रहीम ख़ुदाया वो महिरबान आहे मुंहिंजो फरमान सचो आहे उनके फरमान में फेर फार कोने को जो वायदो अल्लाह पाक पंहिंजे बंदन सां कयो आहे वो ज़रूर पूरो थींदो उमेद आहे असांखे अल्लाह पाक उन ॾियारे बि ख़ाली न कंदो असां बदकारनि गुनहगारनि बेकारनि जो ही हथ हूंदो दामन मिठे मुस्ल आमीन हाणे सभई गॾिजी आमीन चवंदा रहो दुआ घुरंदा रहो उमेद जॾहिं ही आवाज़ तुंहिंजा दिलि में पहुचंदा मुंहिंजो साईं ॿुधंदो त मुंहिंजो साईं बि हथरा मथरा वस्तगफिरुल्लाह वस्तगफिर लहुम रसूल तव्हां जॾहिं मुंहिंजे नबी जी दरबार में हाज़िर थींदो
हाज़िर थी खुदा को माफ़ी वठंदो तो उते मुंहिंजो रसूल भी हथ लाखींदो। हाणे दुआ घुरो सचाईअ सां अल्लाह पाक अवध असांजे मुल्क खे तमामु आलिम इस्लाम खे निज़ाम मुस्तफ़ा सां शाद करे आबाद करे असांजो मुल्क क़यामत ताईं दाइम क़ाइम हक़ सच सां थी रहे। आमीन चओ। अल्लाह पाक वतुब अलैहि इन्नका अंत तव्वाब रहीम। या कादिल हाजात या कादिल हाजात या मुफद्दल अबवाब व या मुसब्बिब असबाब या फ़आल लिमा युरीद। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर। मौलाए कायनात तुंहिंजे प्यारे हबीब जे आमद जो महीनो आहे, तशरीफ़ जो महीनो आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो आहे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ए गुनहगारो मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थियो। अॼु हथ लाखण तुंहिंजो कमु त मुंहिंजी रहमत जी बरस तव्हांजे मथां थियणु। अॼु अलाह जो करम बरसी रहियो आहे। अलाह खे अर्ज़ु करे रहिया आहियूं मिठा मालिक असां सिर ते गुनाहनि जा ॿार खणी आया आहियूं। बेकार हूं बदकार हूं बुरा हूं बिछड़ा हूं तुंहिंजे प्यारे हबीब जा उम्मत आहियूं। असांजी हालत रहम फरमा। ॾोहनि जी असांखे माफ़ी मिले। असांजी औलाद खे सालिह कर नेक कर। हक़ जी तौफ़ीक़ ॾे सच जी तौफ़ीक़ ॾे। बरकत जो महीनो आहे तुंहिंजे करम जो महीनो आहे फज़ल जो महीनो आहे। सरकार जी आमद तशरीफ़ विलादत जो महीनो आहे। असांखे महरूम न कर असांखे मक़बूल कर। असांजी दुआऊं क़बूल फरमाए। असांजा बयान क़बूल फरमाए। असांजा सॾ क़बूल फरमाए। असांजी दुआऊं क़बूल फरमाए। बुरा हूं बेकार हूं कंदा हूं किना हूं कोजा हूं इहे आहियूं तुंहिंजा बंदा हूं। तूं ई मालिक आहे तूं ई ख़ालिक आहे तूं ई माबूद आहे तूं ई मक़सूद आहे। सदके पंहिंजे शान जे हिकु रह जे प्यारे नबी करीम मदीने वारे साईं जे मुहाबे हसनैन जे नाने जे मुहाबे बतूल जे बाबे जे मुहाबे मुंहिंजा मौला अॼु बुरल मथां पंहिंजो करम फरमा करम फरमा। तुंहिंजे कर्म जा बेकारी हूं कर्म जा बेनू आहियूं कर्म जा गदागर हूं। असांजे हाल ते रहम कर करम कर फज़ल कर। उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी रहे। हर बुराई खां बचा हर ॾोह खां बचा हर बुरे इरादे खां बचा। अखियूं हेजार मुंहिंजा मौला तुंहिंजे प्यारे बाणे भिटाई फरमायो आहे। अखियूं हेजार असां पसीतो पीअ खे ॿिए कीम निहार घणो सीब मुंहिंजा मौला अॼु उहा अखि असांखे अता कर जेका हीअ अखि मदीने वारे असांजे चेहरे खां परे न हुजे। बुरा हूं बेकार हूं या हय्यू या क़य्यूम बेरहमत का सगीस बेरहमत का सगीस सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन या ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह अरे तवज्जो अरे तवज्जो सुभाणे छंछर जे हाड़े आचर जी राति मुंहिंजे फर्ज़ अता अल्लाह शाह मिलाद कयो। तव्हां सभिनी खे सुभाणे दावत नमाज़ मग़रिब जी हिते अचे पढ़ो। उन खां बाद जल्द मानी जो बंदोबस्त थींदो पोइ मिलाद शुरू थींदो। सभिनी खे सुभाणे दावत मग़रिब ताईं पहुची वञे। क़बूल आहे क़बूल आहे हथ खोलो मालिक साहब।